घोटकी डिप्टी कमिश्नर घोटकी रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम जे हिदायतनि तहत ज़िले जे 5 ई तालुक़नि में फ्लोर मिल्स पारां सस्ते अटे जा स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि, जिते अवाम खे अटे जो फ़ी किलो 49 रुपयनि में फ़राहम कयो पियो वञे। ॿिए तरफ़ कणक जी स्मगलिंग खे रोकण लाइ ज़िले घोटकी जे अहम दाख़िला रस्ते ते चेक पोस्टूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिते रेवेन्यू, खुराक ऐं पुलिस खाते जा अमलदार 24 कलाक निगरानी कनि पिया। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ चेक पोस्टनि तां गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान 14 गाॾियूं तहवील में वरितियूं वयूं, जंहिं तहत 6144 कणक जूं बोरियूं ज़ब्त कयूं वयूं। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां गुज़िरियल 3 महीननि खां कणक ज़ख़ीरो तोड़े स्मगलिंग कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे, जंहिं तहत हिन वक़्त ताईं ज़िले इंतिज़ामिया पारां 8,92,961 कणक जूं बोरियूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। अहिड़ीअ रीति खुराक खाते पारां 4,64,669 बोरियूं कब्ज़े में वरितियूं वयूं, जॾहिं त कणक स्मगलिंग करण जे सिलसिले में कुल 14 FIRs दाख़िल थियूं ऐं 53 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।